अस्सलाम वालेकुम एवरीवन तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार कजे थो। अॼु हीअ असांजो जेको सिलसिलो आहे या सिलसिले जी कड़ी आहे जंहिंमें असां शागिर्द सियासत कंदड़ जेके जमायतूं आहिनि उन्हनि खे ज़ेर बहस आंदो आहे। सो उन सिलसिले में अॼु असां वटि जेको आहे सिंध शागिर्द सभा जो नुमाइंदो आहे ऐं उन जो जॉइंट सेक्रेटरी आहे सिंध शागिर्द सभा जो जानिब वसाण असां सां गॾु मौजूदु आहे। सो पाण जानिब खां हुनजो तंज़ीमी मौक़ुफ़ या हुनजो स्ट्रक्चर जेको आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उमेद आहे त हीउ सिलसिलो जेको आहे सिंध में सिंध जी शागिर्द सियासत कंदड़ धुरनि खे सम्झण में मददगार साबित थींदो। सो पाण जानिब वटि हलूं था, जानिब खां पुछूं था त ठीकु आहे, ख़ुशि आहे, कीअं? जानिब खान कीअं आहियो तव्हां? हफ़ीज़ साईं ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं आहे? अलाह साईं जा करम लॻा पिया आहिनि जानिब साईं। सो हाणे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे या ॻाल्हि खे शुरू कंदे मुंहिंजो पहिरियों तव्हांखां सवाल आहे, बल्कि जॾहिं असां अनाउंस कयो तव्हांजो सेशन त मुख़्तलिफ़ ॾाढा सवाल आया। सो उन्हनि मंझां हिकिड़ो सवाल आहे त जेके सिंध जी जॾहिं शागिर्द सियासत जी ॻाल्हि करियूं था त गुज़िरियल 50 सालनि खां मुख़्तलिफ़ जमायतूं मौजूदु आहिनि या मुख़्तलिफ़ जेके मेन जमायतूं आहिनि उन्हनि जूं जेकी शागिर्द विंगूं आहिनि या उहे मौजूदु आहिनि। ठीकु आहे। सो तव्हांखे हिकिड़ी नई शागिर्द तंज़ीम ठाहिण जी जेको आहे ज़रूरत छो पेश आई? उहे कहिड़ियूं तव्हां घटिताई या खोट महसूसु कई जंहिंखे जेको आहे शागिर्द सभा तव्हां सम्झो त अची पुर कंदी? हाणे हफ़ीज़ साईं छो ईअं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमुनि पाकिस्तान जे ठहण खां पोइ कमु कंदियूं आयूं आहिनि ऐं हिकिड़ो जीएम सैयद जेको सिंध यूनिवर्सिटी में अची हिकिड़ो नओं नज़रियो पंहिंजो पेश कयो ऐं उन खां पोइ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जसाफ NSF DSF ऐं मुख़्तलिफ़ उन खां बाद वरी जसाफ जूं खोड़ सारियूं विंगूं कमु कंदियूं आहियूं। हाणे सिंध यूनिवर्सिटी में रियासत ॾिठो त जेको शागिर्द तंज़ीमूं आहिनि या शागिर्द सियासत आहे उहा एतिरी जेको आहे सो मेच्योर आहे जेका उन्हनि लाइ माना उन्हनि जे ख़्याल में नुक़सानकार साबित पई थी। त पोइ उन्हनि हिकिड़ो पंहिंजे टूल इस्तेमालु कयो ऐं उहो शागिर्द तंज़ीमुनि खे बदनाम करण लाइ या उन्हनि ख़िलाफ़ु हिकिड़ो क्रैकडाउन इस्तेमालु करण लाइ हिकिड़ा पंहिंजा माण्हू तालीमी इदारनि में छॾिया। उन्हनि में मज़हबी तंज़ीमूं ऐं उन्हनि जा ॿिया सारा खोड़ सारा माण्हू उहे विया। उन्हनि छा कयो त हिकिड़ो हथियार कल्चर मुतारिफ़ करायो ऐं शागिर्द तंज़ीमुनि वटि। माना जीअं तव्हां ॿुधो हूंदो त कामरेड लफ़्ज़ जी माना ॿुधंदे ई माण्हू छिरकी पवंदा आहिनि त कामरेड माना जहिड़े वारो ऐं भताखोर फॾाखोर। त उन्हनि कामरेड लफ़्ज़ खे एतिरो बदनाम करे छॾियो जो माण्हू ॿुधंदे ई परेशान थी वेंदा त कामरेड माना जेको आहे सो इहो भताखोर आहे। सो 2014 में जीअं ई शागिर्द सियासत हिकिड़े पंहिंजी लेवल ते पहुती त 2014 में रियासत तरफ़ां इहो जेको आहे सो तइ कयो वियो त सिंध जे तालीमी इदारनि में हिकिड़ो वॾो ग्रैंड ऑपरेशन उहो शुरू कयो वियो ऐं उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो शागिर्द अॻुवाणनि समेत ऐं समूरनि शागिर्द तंज़ीमुनि ते हिकिड़ो क्रैकडाउन थियो। हुन खां पोइ शागिर्द तंज़ीमूं पंहिंजे जोहर में अबरियूं सबरियूं ऐं जेको आहे सो थोरी सतह ते ऐं जेको आहे सो पंहिंजो जेके आहे पंहिंजी वसत हुई उहे इस्तेमालु करे पंहिंजी जेका छा चवंदा अथसि मौजूदगी उहे रखंदियूं पिया आहियूं। ऐं हिकिड़ो अहिड़ो टाइम आयो त ख़ासि तौर ते सिंध जो तालीमी वॾे मां वॾो तालीमी इदारो सिंध यूनिवर्सिटी आहे ऐं जंहिंखे असां मादरे इल्मी सां गॾोगॾु सियासत जो क़ौमपरस्त सियासत जो मर्कज़ कोठींदा आहियूं। त उन में छा थियो त जेके शागिर्द तंज़ीमूं हुयूं उहे 2014 खां पोइ 2016 17 ऐं 18 जे दौरान हिकिड़े माना हिकिड़ी शइ ख़तमु दुनिया में तव्हां पाण पॉलिटिकल साइंस जा शागिर्द आहियो ऐं पायां त का बि दुनिया में शइ ख़तमु थींदी ई न आहे का। ऐं ईअं ई थियो त उहे जेको आहे हुननि सम्झो त असां हिकिड़ो 2016 17 ताईं क्लीन स्वीप करे ऐं हुननि फ्लैग मार्च करे इहो चयो त असां हीउ तालीमी इदारो फतेह करे छॾियो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुते शागिर्द तंज़ीमूं इवन सपाफ या कहिड़ी बि तंज़ीम हुजे प्रो जेको आहे सो स्टेट हुजे या एंटी स्टेट हुजे उनखे इजाज़त न हुई त उहो तालीमी इदारे में का बि एक्टिविटी करे सघे। त असांजे दोस्तनि या जेके असांजा सीनियर दोस्त आहे उन्हनि जो इहो ख़्यालु हो त हिकिड़े अहिड़े ई जेको आहे सो हींअर असांखे प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे जेको शागिर्दनि जी हिकिड़ी नुमाइंदगी करे ऐं सिंध यूनिवर्सिटी अंदरि असांजो उन प्लेटफॉर्म तां हिकिड़ो अहिड़ो किरदारु रहे त शागिर्द सियासत जेका आहे उहा वरी बहाल थिए। पोइ उन लाइ जेको आहे सो दोस्तनि मुख़्तलिफ़ ख़्याल रखिया ऐं पोइ हिकु शागिर्द सभा जो वजूदु पियो 2018 जे आख़िर ऐं 2019 जे शुरूआति में। ऐं पोइ शागिर्द सभा जेको आहे सो ईअं ई उनजी शुरूआति थिए थी, इहा ज़रूरत महसूसु थी।
ठीकु आहे। सो जानिब ख़ान तव्हां हुनजा जॉइंट सेक्रेटरी आहियो। सो माना असांजे ॿुधंदड़नि खे या सिंध समूरी तव्हांखे ॿुधंदी हिन सेशन जे थ्रू ॿुधायो त सिंध शागिर्द सभा जो मंशूर आहे, हुनजा मक़सद आहिनि या हुनजी कम जी नोयत जेका आहे उहो मुख़्तलिफ़ शागिर्द जमायतुनि खां मुख़्तलिफ़ कीअं आहे, माना उन्हनि में नई ॻाल्हि कहिड़ी आहे? हाणे असां जेको शुरूआति कई उहा असांजी शुरूआति थी सिंध जे वॾे में वॾे तालीमी इदारे सिंध यूनिवर्सिटी खां। त उतां खां हिकिड़ो शागिर्द सभा जेको आहे पंहिंजी शुरूआति करे थी ऐं असांजो जेको लोगो आहे उन में सिंध यूनिवर्सिटी जो गेट लॻल आहे जेको आहे उन लोगे में। सो सिंध शागिर्द सभा बेसिकली उनजो मंशूर या जेको उनजी शुरूआति थिए थी उहा तालीमी जेको असांजे सिंध जे अंदरि तालीमी निसाब पढ़ायो थो वञे उनखे जदीद साइंसी ऐं जेको आहे सेक्युलर करण जे नुक़्तनि ते हिकिड़ी शुरूआति कई। ऐं उन खां अलावा ॿियो जेको असांजो नुक़्तो उहो हो त सिंध जे तालीमी इदारनि अंदरि जेको आहे फोर्सिस जी जेका मुदाख़लत आहे उन खे रोकियो वञे, उन जे ख़िलाफ़ु माना इन्हनि ॿिनि नुक़्तनि ते शुरूआति थिए थी। हाणे सिंध जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेको आहे सो कम आहिनि ऐं सिंध शागिर्द सभा जो असां इहो नथा चऊं या दावा नथा कयूं त सिंध शागिर्द सभा को वॾो कमु कयो आहे, पर असांजी नज़र में थोरी जेको आहे सो शयुनि में ऐं थोरी अरसे में 5 या 6 सालनि में सिंध शागिर्द सभा जो हिकिड़ो किरदारु आहे। हाणे मुख़्तलिफ़ असां जेको सम्झूं था त मुख़्तलिफ़ ईअं आहे त असां वटि हिकिड़ो वॾे में वॾो जेका शइ आहे त उहा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि तंज़ीम अंदरि, उहे मुख़्तलिफ़ शोबा आहिनि जंहिंमें असांजी तर्जुमान कमेटी आहे, जंहिंमें असांजो स्कूल ऑफ थाट आहे, जंहिंमें असां नज़रियाती तौरु ऐं हींअर तव्हांखे जेको आहे सो ॿुधाईंदो हलां त 2-3 ॾींहं थिया आहिनि हुन स्कूल ऑफ थाट न असां ट्विटर ते स्पेस हलायूं पिया जंहिंमें मुख़्तलिफ़ जेको आहे सो शागिर्दनि खे मौक़ो मिले पियो त उहे अचनि पिया पंहिंजा ख़्याल वंडीनि पिया, मुख़्तलिफ़ शागिर्दनि जी मुंहिंजा अॻवान अचनि पिया। उहो स्कूल ऑफ थाट आहे जंहिंजो कमु नज़रियाती तौरु आहे। ऐं ॿियो तर्जुमान कमेटी आहे, असां वटि सेंट्रल कमेटी आहे, मतिलबु इहे मुख़्तलिफ़ इदारा आहिनि। हाणे सिंध शागिर्द सभा जो इहे मुख़्तलिफ़ अंदाज़ इहो आहे त असां जेका बि क़ौमी तहरीक आहे उनखे डिसोन नथा कयूं। का बि जेका जमायत आहे क़ौम परस्त आज़ादी पसंदि सेक्युलर उनखे असां कॾहिं बि डिसोन नथा कयूं, असां उन्हनि खे पंहिंजो सम्झूं था। ऐं इन ॻाल्हि में जेको आहे सो असां सम्झूं था सिंध शागिर्द सभा मुख़्तलिफ़ आहे। सिंध शागिर्द सभा सिंध जे तालीमी इदारनि अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नयूं जेको शयूं मुतारिफ़ करायूं आहिनि जंहिंमें वॾे मां वॾो जेको आहे सो शे लतीफ़ कचहरी ऐं मौजूदा वक़्त में सिंध शुनासी जे नाले सां सियासी मुहिम साज़ी हले पई। ऐं उन खां अलावा सिंध जे तालीमी इदारनि अंदरि 14 फेबरवरी ते जेको आलमी मोहबतुनि जो ॾियारो आहे उन ते सिंध शागिर्द सभा हिकिड़ी नंढे सतह खां ई शुरूआति कई त उहो इन उनवान तहत मल्हायो वञे त सिंध लतीफ़ सिंध उन सां जेको आहे सो मोहबत जो इज़हार कंदे सिंध शागिर्द सभा उन ॾियारे खे जेको आहे सो सिंध ऐं लतीफ़ सां ऐं जीएम सैद सां शागिर्दनि सां जेको आहे सो मल्हायो। सो इन ॻाल्हि में सिंध शागिर्द सभा हिकिड़ा नवां लाड़ा सिंध जी शागिर्द सियासत अंदरि मुतारिफ़ कराया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थोरे ई जेको आहे सो सतह ते। इनखे को असां वॾी पंहिंजी कामयाबी या वॾो को कमु नथा सम्झूं। ठीकु आहे। जानिब हसन तव्हांजी ज़ाहिरी ॻाल्हि कमु आहे ऐं नज़र अचे थो पूरी सिंध में, पूरी सिंध तव्हांखे मोट बि ॾिए थी। सो तव्हां ॻाल्हि रखी त तव्हांजो जेको बुनियादी नुक़्तो हो उहो सेक्युलर निसाब हुयो सिंधी शागिर्द सभा जो, ऐं जॾहिं ठहे थो त रहीम समय जो मुंहिंजो सीनियर हुयो पॉलिटिकल साइंस में, उन सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी हुई। सो उन बि इहा ई ॻाल्हि कई ऐं मुख़्तलिफ़ क्लासिस में दोस्त वेंदा त भाउ असां निसाब जी तब्दीली लाइ कमु करियूं था। ऐं पोइ ॾिठोसीं त सिंध शागिर्द सभा जेका आहे उहो लाइन जेका निसाब वारी हुनजी बुनियादी लाइन हुई उनखे छॾे करे मुकमल हिकिड़ी सियासी जमायत तौरु कमु करणु शुरू कयो। जॾहिं त जेके विच में हिकिड़ो बहस आयो त बाबा उन्हनि तंज़ीमुनि खे या उन्हनि फोरम्स खे बेसिकली या कमेटियुनि खे न कमु करणु घुरिजे जिन जी का मदर विंग न हुजे, जिन जी का क़ौमी सतह ते का माना पार्टी न हुजे, उन्हनि खे न कमु करणु घुरिजे। ऐं उन में तव्हांजा साथी बि शामिल हुआ हिन पूरे समूरे बहस में। सो तव्हांजी का मदर विंग न आहे ऐं तव्हां सियासत करियो था पिया, पोइ इन पूरे कीअं था ॾिसो तव्हांजी निसाब वरी ॿी सियासत वरी मदर विंग न आहे ऐं वरी जेको आहे इहो समूरी सियासत में जेको तकड़ा तव्हां में तब्दीलियूं अचनि पियूं इनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो हाणे तव्हां मदर विंग जी ॻाल्हि कई वियो त असां कॾहिं बि जेको आहे सो इहो जवाबु पेश न कयो आहे त को बि शागिर्द सियासत कंदड़ धुर उन वटि मदर तंज़ीम जी ज़रूरत न आहे। इहा वॾे मां वॾी असां पंहिंजी खोट सम्झूं था त जेको असां वटि मदर विंग न आहे। हाणे हुनजो असांजी जेका शुरूआति थिए थी त असां
जेके दोस्त हुआसीं त उहे शागिर्द हुआसीं, उन्हनि शागिर्द हिकिड़ो फोरम तहत ई शुरूआति कई। पर मौजूदा वक़्त में अगरि सिंध शागिर्द सभा खे असां ॾिसूं था त उहा उन जा मुख़्तलिफ़ जेको आहे सो यूनिट आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में सिंध शागिर्द सभा कमु करे रही आहे। ऐं जेको आहे सो उन जी हिकिड़ी तंज़ीमी पूरो स्ट्रक्चर आहे। त हींअर मौजूदा वक़्त में मुंहिंजे ख़्याल में त सिंध शागिर्द सभा उन तंज़ीमी स्ट्रक्चर ते जेको आहे सो कमु करे पई। बाक़ी जेका मदर विंग वारी ॻाल्हि आहे, या जेका कमेटियुनि वारी ॻाल्हि आहे, या जेका फोरमनि वारी ॻाल्हि आहे, उहा तव्हांजी जाइज़ आहे त फोरम या जेके कमेटियूं हूंदियूं आहिनि उहे के जेको आहे सो घणा या जेको आहे सो का वॾी ॻाल्हि सिंध जी शागिर्द सियासत या कंहिं बि सियासत में किरदारु अदा न करे सघंदियूं आहिनि। पर इहा असां पंहिंजी जेको आहे सो खोट सम्झूं था ऐं उनखे क़बूल बि करियूं था त असांजी जेका मदर विंग आहे नाहे। ऐं ईंदड़ वक़्त में असां जेको आहे सो हिकिड़े नए स्ट्रक्चर सां ऐं हिकिड़े नए प्रोग्राम सां सिंध जी जेका शागिर्द सियासत में आहे उन खे मुतारिफ़ कराईंदासीं। उन में हिकिड़ो असांजो नओं स्ट्रक्चर हूंदो तंज़ीमी, उन में जल्दी तव्हांखे जेको आहे सो उहो जॾहिं फ़ैसिलो थींदो ऐं उहो मंज़रियाम ते ईंदो त उहो तव्हांखे नज़र ईंदो। ठीकु आहे जानिब, जॾहिं असां तव्हांजो ग्रुप में इंडस्ट्रियल जो ग्रुप में पोस्टर शेयर कयो त हिकिड़े पढ़ियल लिखियल नौजवान मूंखां सवाल पुछो, मूंखे चई त इहो सवाल ज़रूरु रखिजो। सो उन जे बिहाफ ते नालो नथो खणा, तव्हांखां सवाल रखां थो त सिंध में जेका बि शागिर्द सियासत थिए थी, ठीकु आहे, माना थींदी आई आहे, पर तव्हां ॾिसो था उन जो मर्कज़ जीअं तव्हां ख़ुदि ई ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी आहे। पर सिंध यूनिवर्सिटी में बि उहे शागिर्द जमायतूं सिंध यूनिवर्सिटी जी जेका आहे उहा घणी तब्दील न करे सघियूं, सिंध यूनिवर्सिटी खे घणी तब्दील न करे सघियूं। हुनजो तालीमी मयार तव्हां ॾिसो था, हुनजो हॉस्टलुनि जी हालत ॾिसो था, हुनजी तव्हां रोडनि जी, रस्तनि जी, लाइब्रेरियुनि जी हालत ॾिसो था, इवन उते कीअं भर्तियूं थियनि थियूं, माना हिकिड़ो पूरो स्ट्रक्चर ऐं मेस क्रिएट थियो पियो आहे सिंध यूनिवर्सिटी में। तव्हां बि उते सियासत कई, ॿियूं शागिर्द जमायतूं बि सियासत कनि थियूं। सो तव्हां तस्लीम नथा करियो त इहा ओवरऑल हिकिड़ी ग़लती आहे, या असां उन शइ खे हैंडल न कयो, सिंध जे तालीमी वारे तालीम जी मयार वारी ॻाल्हि खे असां हैंडल न कयो। हाणे हफ़ीज़ साईं, असां ॾिसूं था त हिकिड़ी ग़ुलाम क़ौमुनि जी शागिर्द सियासत ऐं आज़ादु क़ौमुनि जी शागिर्द सियासत में ॾींहं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। जेका तव्हां ॻाल्हि करे वियो उहा जेका ॻाल्हि आहे उहा आज़ादु क़ौमुनि वारी उन पैरामीटर में अचे थी। हाणे असांजी जेका क़ौम आहे उहा ग़ुलाम आहे, असां हिकिड़ी ग़ुलामी मां गुज़री रहिया आहियूं। त हाणे असांजे तालीमी इदारनि में मुंहिंजे ख़्याल में त शागिर्द सियासत या शागिर्द तंज़ीमुनि जो रुॻो इहो मक़सदु न हुअणु घुरिजे त हॉस्टलुनि ते पाणी न आहे, जेको आहे सो फीसुनि में वाधारो आहे, तालीमी इदारनि जी सूरत हाल जेको आहे सो उहा सही न आहे। पर उन सां गॾोगॾु शागिर्द तंज़ीमुनि ते, छो त शागिर्द कुल न आहे, शागिर्द जुज़ आहे। सो शागिर्द तंज़ीमुनि ते इहो जेको आहे सो उन्हनि जे कुलनि ते उन्हनि ते इहा ज़िमेवारी आहे थिए थी त उहो पंहिंजे शागिर्द जे हक़नि जी ॻाल्हि करण सां गॾोगॾु पंहिंजे जेको वतन आहे उन जी ॻाल्हि कनि, उन जे जेको आहे सो वतन जी जेका ख़ुशहाली, आज़ादी ऐं जेको उन जी क़ौम आहे उहा कहिड़ी हालत सूरत हाल मां गुज़री रही आहे। असां वटि धारी आबादगारी आहे, असां वटि जेको आहे कारू जर ॿेट, असांजा वसीला ख़तरे में आहिनि। त आउं सम्झां थो त सिंध जे शागिर्द तंज़ीमुनि खे, ऐं उहे करे बि रहियूं आहिनि। हाणे इहो जेको तव्हां ॻाल्हि कई इहो हूंदो आहे रियासत जो कमु, त उहो पंहिंजे तालीमी इदारनि खे, पंहिंजे जेको उतां जो तालीमी कारो वहिंवार आहे उनखे जेको आहे सो हिकिड़े तरीक़े सां हलाए। हाणे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो शागिर्द तंज़ीमूं पंहिंजे जोहर में पंहिंजी उन्हनि जी जेका वसत आहे, उन्हनि जी जेका सघ आहे, उन ते कमु कंदियूं रहियूं आहिनि, उन ते तरीक़ूं हलाईंदियूं रहियूं आहिनि। हाणे असां शागिर्द तंज़ीम आहियूं, ऐं हिकिड़ी शागिर्द तंज़ीम जो नुमाइंदो आहियां। मुंहिंजे हथ में इहो आहे त आउं वधि में वधि प्ले कार्ड खणी एतिजाज करे शागिर्दनि खे ॿुधाए सघां थो बाबा हिन तइलीमी इदारे में फीस वधे थी, त उहो असां उन ख़िलाफ़ु एतिजाज करे सघूं था। ऐं फीस घटाइण या तइलीमी इदारे अंदरि हॉस्टलुनि जी जेका सूरत हाल आहे उनखे जेको आहे ख़ूबसूरत बणाइण, उन ते कमु करणु इंतिज़ामिया जो कमु आहे। उन खां बाद जेको आहे रियासत जो कमु आहे। पर उहे अगरि नथा कनि त असां उन्हनि खे उन्हनि जी ज़िमेवारी यादि ॾियारियूं था, ऐं असां पंहिंजे क़ौम आॾो इहो इतिजाज रिकॉर्ड करायूं था त हे असांजे तइलीमी इदारनि जी सूरत हाल आहे। उनजो वॾे में वॾो सबबु वरी पचूं था त क़ौमी ग़ुलामी आहे। त मुंहिंजे ख़्याल में शागिर्द तंज़ीमुनि जो जेको तव्हांजो सुवालु आहे त इहो कमु न आहे त उहो जेको तालीमी जेको आहे, या इहो चऊं त इहो ॾोह शागिर्द तंज़ीमुनि जो आहे त उहे एतिरे वक़्त खां कमु कनि थियूं। ऐं तालीमी जेको कारो वहिंवार आहे, हॉस्टलूं आहिनि, कैंपस आहे, उन में पाणी न आहे, या उनजो स्ट्रक्चर, रोड रस्ता
हाणे इहो कमु इंतिज़ामिया जो आहे, उन लाइ शागिर्द तंज़ीमूं वधि में वधि प्ले कार्ड खणी एहतिजाज करे सघनि थियूं ऐं उहो कंदियूं रहियूं आहिनि। ठीकु आहे जानिब, असां पाण पहिरीं इन ते ॻाल्हि करे आयासीं, सो वरी बि मुंहिंजो सवाल आई थिंक उनखे क्लियर न करे सघियो, तव्हां सम्झो न या तव्हां उनखे क्लियरली जवाबु न ॾेई सघियो। त तव्हां हिकिड़ी माना निसाब खणी निकिता हुया, निसाब जी सेक्युलर वारी ॻाल्हि खणी निकिता हुया, ऐं पोइ तव्हां जेका आहे उहो हिकिड़ी माना आज़ादी वारी तहरीक जो बि हिसो बणिजी विया, दोस्त जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कनि था, पोइ तव्हांजो मंशूर उन शइ में, तव्हांजे मंशूर में उहा शइ मौजूदु आहे त सिंध शागिर्द सभा जेका आहे उहो सिंध जी आज़ादी लाइ कमु कंदी, या इहो बाद में तब्दीली आई? मुंहिंजो, हा, तव्हांजो इहो सुवालु रहिजी वियो, सवेर आउं जवाबु न ॾेई सघियुसि। ॾाढो बहितरीनु सुवालु आहे। हाणे सिंध शागिर्द सभा जो जेको बुनियादी जोड़ण जो जेको मक़सदु हो, उहो तालीमी निसाब हो। हाणे उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो सिंध शागिर्द सभा एक्टिविटियूं बि कयूं आहिनि, रैलियूं बि कढियूं आहिनि, एहतिजाज रिकॉर्ड बि कराया आहिनि, बुख हड़तालूं बि कयूं आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन ते कमु बि थियो आहे, जेको असांजे सिंध शागिर्द सभा फेसबुक या ट्विटर ते पेज ते मौजूदु आहे, त उहो उन तालीमी निसाब ते कमु थी रहियो आहे। हाणे जेका तव्हांजी ॻाल्हि अचे थी, त उन खां हटी करे, छो त असां हिकिड़ी शागिर्द तंज़ीम आहियूं, उन में शागिर्दनि जो जेको शागिर्दनि जे हक़नि जी ॻाल्हि आहे, शागिर्दनि जी जेका जेको बि उन्हनि जो मसइलो आहे, उहो असां ते बि ज़िमेवारी आहे थिए थी, त हुन ते जेको आहे सो कमु कजे, सो हिन ते शागिर्द सभा कमु कंदी रही आहे। हाणे अचूं था त जेका सिंध जी आज़ादी वारी ॻाल्हि, त आउं सवेर बि इहो वाज़े करे वियुसि त असां सिंध जी क़ौमी तहरीक या कंहिं बि क़ौम परस्त जमायत खे डिसोन न कयो आहे, या असां हुनजे कंहिं बि क़ौमी अॻवान खे इहो न चयो आहे त बाबा तूं जेको आहे सो हीअं थो करीं या हूअं थो करीं। सो असां सिंध शागिर्द सभा हिकिड़ो फोरम आहे, असां इहा हाम नथा आणूं त तव्हांखे असां सिंध आज़ादु कराए ॾींदासीं, पर असां सिंध जी आज़ादी में यकीन रखूं था ऐं हुन जीअं सैयद जे उन फ़िक्र ते हलंदड़ तंज़ीमुनि जो नंढी सतह ते ॿांह मेली बणिजंदा रहिया आहियूं, ऐं उन्हनि में जेको आहे पंहिंजी जेका बि सघ आहे उन तहत उन्हनि जी जेका उन्हनि सां ॿांह ॿेली थी रहिया आहियूं। उहा जसाफ हुजे या जेके बि ॿियूं तंज़ीमूं आहिनि, या उन खां अलावा मदरविंग तंज़ीमूं आहिनि, उन्हनि सां नंढी सतह ते असांजो कंट्रीब्यूट ज़रूरु रहियो आहे। सही है। जानिब साईं, हिकिड़ो अहम सवाल आहे, उहो इहो आहे त जॾहिं बि माना हिकिड़ी सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं को माण्हू शागिर्द सियासत कंदो आहे, सो सिंध यूनिवर्सिटी ताईं त ॾाढो हू माना एक्टिव हूंदो आहे, उहो जलसनि में हूंदो आहे, जुलूसनि में हूंदो आहे, पार्टियुनि में हूंदो आहे, बट जॾहिं हू सियासत करे वापसि माना मोटंदो आहे पंहिंजे घर ॾांहुं, त मुसलसिल मायूसी जो शिकार थींदो आहे। इहे दोस्त थींदा रहिया आहिनि, ऐं अॼु बि जेके आहिनि उहो तव्हां ॾिसंदो त हिन दौर में बि ईअं थींदो पियो अचे। सो शागिर्द सभा वटि इन मसइले खे हल करण जे लाइ कहिड़ी टेक्टिक मौजूदु आहे? शागिर्द सभा कीअं जेके पंहिंजे नौजवाननि खे ग्रेजुएशन खां पोइ बि जेको आहे उहो पाण सां ॻंढण वारी जेका आहे उन ॻाल्हि ते हले सघे थी? हाणे हफ़ीज़ सही, इहो ॾाढो माना वॾो अहम सुवालु आहे, ऐं उन्हनि जी ज़िमेवारी जेका आउं सम्झां थो त मुंहिंजे ख़्याल में पोइ उहा मिसाल तौरु हिकिड़ो नौजवान अचे थो सिंध यूनिवर्सिटी में या ज़रई यूनिवर्सिटी में, रुॻो सिंध यूनिवर्सिटी खे असां नथा वठूं, ॿिया बि खोड़ सारा तालीमी इदारा आहिनि, उते बि जेको आहे सो शागिर्द तंज़ीमुनि जो कमु आहे, त उहो कंहिं बि इदारे में अगरि को शागिर्द अचे थो, उते अची के शागिर्द जमायत जो या शागिर्द तंज़ीम जो हिसो थिए थो, उते सियासत करे थो, ऐं 4 सालनि खां पोइ पंहिंजी डिग्री जेको आहे सो कंप्लीट करण खां पोइ पंहिंजे ॻोठ ॾांहुं वञे थो, त हाणे उन शागिर्द तंज़ीम ते उहा ज़िमेवारी आहे थिए थी त उहो जेको उनजो हिसो रहियो उहो हाणे ॻोठ वियो आहे, त उन खां कहिड़ो कमु वठे थी। हाणे असां मिसाल तौरु आउं पॉलिटिकल साइंस मां मास्टर्स कयो, घर वेठो आहियां, त हाणे इहो मुंहिंजी तंज़ीमी जेको आहे सो तंज़ीम ते ज़िमेवारी आहे, त हू हींअर मूंखां बि जेको आहे सो कमु वठी रही आहे, ऐं जेके बि असांजा दोस्त पास आउट थी ॻोठ वञनि था, त उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे सो टास्क ॾिनो थो वञे, या असांजे मंशूर में या जेको असांजो मोकलनि जे दौरान 2 महीना मोकलूं थींदियूं आहिनि या सियारे जे मोकलनि दौरान, उहो असांजे शागिर्दनि खे, मेंबरनि खे, शागिर्द जेके ज़िमेवार दोस्त आहिनि, अॻवान आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो टास्क ॾिनल हूंदो आहे त बाबा तव्हां जॾहिं हितां खां वञो था ॻोठनि में, त उहो इहो न सम्झो तव्हां मोकल ते विया हो ऐं तव्हां ते का बि ज़िमेवारी न आहे, सो तव्हां उते वञी पंहिंजे जेके उते नंढड़ा नंढड़नि नंढड़नि ॻोठनि में, शहरनि में जेको बि शागिर्द आहे उनखे वञी तव्हां इहो सम्झायो त बाबा हिते तालीमी इदारा आहिनि, असां वटि रुॻो मेडिकल ऐं इंजीनियरिंग आहे, ऐं जेको आहे सो पॉलिटिकल साइंस IR, हालांकि इंटर में आऊं हूंदो त मूंखे बि इन्हनि सब्जेक्टनि जी ख़बर न हूंदी, छो त असां वटि जेको आहे कैरियर काउंसलिंग जो वॾे में वॾी जेको आहे खोट आहे, पर ॿाहिरि मुल्कनि में ॾिसंदव त तव्हां उते इहे शयूं
जेको ॿारु आहे मिसाल तौरु स्कूल में हुनजी जेका एबिलिटी आहे उनखे चेक कयो वेंदो आहे त हिन ॿार में आया आर्ट जी एबिलिटी आहे या हिन ॿार में जेको आहे सो सियासत जी एबिलिटी आहे या हिन ॿार में जेको आहे साइंसदान थियण जी एबिलिटी आहे, त उनखे उन जेको आहे सो शोबे में जेको आहे सो छॾियो वेंदो आहे। पर असां वटि जेको आहे सो सिर्फ़ु मेडिकल इंजीनियरिंग पोइ इन लाइ उहे शागिर्द असांजा या असां पाण ॻोठनि में ईंदा आहियूं त उहो असां पंहिंजे जेके इंटर फस्ट ईयर मैट्रिक जा शागिर्द आहिनि उन्हनि खे गॾु करे नंढी सतह ते हिकिड़ो नंढो कमु आहे उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं त बाबा हे यूनिवर्सिटियूं आहिनि, हे तइलीमी इदारा आहिनि, हिननि में ही शोबा आहिनि ऐं उते तव्हां अगरि वञो था त उते रुॻो तव्हां पंहिंजी डिग्री हासिलु करणु नथा वञो, पर इहो तव्हां ते फ़र्ज़ु थिए थो त तव्हांजे क़ौम जी ज़िमेवारी तव्हां ते आहे, तव्हां नौजवान आहियो, शागिर्द आहियो, त उते वञी तव्हां शयुनि खे सम्झो, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयो, सियासत कयो ऐं जेको आहे सो उते वञी सियासत तव्हां उते कंदव त वापसी अची तव्हां जॾहिं ॻोठ में ईंदव त पंहिंजे मुआशिरे खे, पंहिंजे जेको शहर आहे, पंहिंजी क़ौम लाइ तव्हांखे सोचण में ऐं उन लाइ जदोजहद करण में आसानी थींदी, छो त तव्हां वटि हिकिड़ो तजुर्बो हूंदो। त इन लाइ शागिर्द सभा वटि इहो हिकिड़ो जेको आहे सो डिसिप्लिन आहे त अगरि मोकलुनि दौरान, हीअ त पास आउट थियण जी ॻाल्हि आहे, मोकलुनि दौरान बि शागिर्द ॻोठ ईंदो आहे त उहो इन कमकार सां लॻल हूंदो आहे। सही है। जानिब साईं, मुंहिंजो तव्हां खां आख़िरी सुवाल आहे ऐं पोइ पाण सेशन खे ख़तमु कंदासीं। तव्हां ॾाढो थोरे वक़्त में बहितर तरीक़े सां पंहिंजी ॻाल्हि रखी आहे। सो हाणे आख़िरी मुंहिंजो सुवाल इहो त कल्ह तव्हांजो जेको नज़रियाती चैनल आहे, जेके पॉलिटिकल स्कूल ऑफ थॉट चवंदा, उन्हनि जो हिकिड़ो सेशन थियो असां हुयो त जेके बि ग़ुलाम क़ौमूं आहिनि इंक्लूडिंग फ़लस्तीन, ठीकु आहे। सो फ़लस्तीन जे नाले हिते हिकिड़ो ख़्यालु आहे त बाबा ही मज़हबी मामिलो आहे, इवन एतिरे क़दुरु जो अॼु ॾींहुं ताईं डिस्कस ई कोन कयो वियो सिंध जी क़ौमी सियासत में, त बाबा ही बि हिकिड़ो इंटरनेशनल डिस्प्यूट आहे जेके जंहिंजे पोयां इहे समूरा साम्राज्य आहिनि जेके हिते बि वेठा आहिनि ऐं हुते बि वेठा आहिनि, ठीकु आहे। सो अच्छा, उन में उन डिस्कशन में जेका तव्हांजी पॉलिटिकल स्कूल ऑफ थॉट हुई, उन में जेको बुनियादी तव्हांजो नुक़्तो निकिरे आयो, उहो निकिरे इहो आयो त बाबा इसराइल, अमेरिका ऐं जेके बि वॾा साम्राज्य आहिनि उहे सपोर्ट कंदा, ठीकु आहे, असांजे काज़ खे। उनजे करे उन्हनि जो जेको डिस्प्यूट आहे उन ते तनक़ीद नथी करे सघिजे, उन ते तनक़ीद करण सां सिंध खे कुझु कोन मिलंदो। सो माना मिसाल जे तौर ते नंढे साम्राज्य जे ख़िलाफ़ जहिड़ो आहे, वॾे साम्राज्य सां जहिड़ो न आहे। सो इहो तज़ाद न आहे। मुंहिंजो सवाल सिर्फ़ु इहो आहे तव्हां खां। न मतिलबु तव्हां चओ था त उहे असांखे सपोर्ट कंदा सिंधी काज़ खे, या जेको आहे सो हा असांजी क़ौमी जेका आज़ादी वारी जदोजहद आहे जी उनखे। जी जी जी। हा सो त हाणे उहे कीअं सपोर्ट कंदा, माना कहिड़ो फ्रेम? हाणे हफ़ीज़ साईं, ही जेका सूरत हाल आहे इहा हिकिड़ी आलमी तौरु ॾिसंदासीं त उहा आलमी जेके कुवतूं आहिनि उन्हनि जो जेका हींअर हले पई उहा उन्हनि जी जेको सॼो कमु आहे उन्हनि जो आहे। हाणे सिंध खे उहे कीअं सपोर्ट करे सघनि था त जॾहिं असां सिंधी क़ौम आहे उहो असां हाणे बलोचनि खे ॾिसो, तव्हां उहो बलोचनि खे कीअं सपोर्ट थी रही आहे। हाणे हिते उहा पाण खुली तरह ॻाल्हि नथा करे सघूं, छो त तव्हां वधीक पाण सम्झो था त मुंहिंजो ठीकु जेको ख़्यालु आहे त जेका आलमी साम्राज्य आहे या जेके आलमी कुवतूं आहिनि, हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो त जेको सिंध खे उहे सपोर्ट कंदियूं। हाणे फ़लस्तीन वारो मामिलो इहो आहे त फ़लस्तीन वारो इशू हिकिड़ो पाकिस्तान अंदरि तव्हां ॾिसो त उहो जेके बि मज़हबी जमायतूं आहिनि या जेका असां वटि मज़हबी रियासत आहे उहा उनखे मज़हबी कार्ड तौरु इस्तेमालु करे थी। हालांकि मूं फ़लस्तीन ते घणी स्टडी न कई आहे या हुन ते मूं घणो पढ़ियो न आहे। तव्हां सां बि कचहरी थींदी आहे, मंसूर सां बि कचहरी थींदी आहे, त मंसूर मूंखे ॿुधाए पियो त हुननि जी जेका जदोजहद आहे उहा निज पिज क़ौम जे बुनियाद ते आहे, उहा मज़हबी बुनियाद ते न आहे। पर हिते असां वटि छा आहे त तव्हां ॾिठो हूंदो गुज़िरियल हफ़्ते सिंध यूनिवर्सिटी अंदरि हिकिड़ी मज़हबी तंज़ीम जंहिं ते पाबंदी मढ़ियल आहे, उहा फ़लस्तीन जे मामले ते एतिजाज करे थी, हुन में अलाह अकबर जा नारा लॻनि था। त हिते असां वटि उनखे मज़हबी कार्ड तौरु इस्तेमालु करे, जीअं कश्मीर जो इशू आहे ईअं ई जेको आहे सो फ़लस्तीन जे इशूअ खे बि हिते मज़हबी तौरु इस्तेमालु कयो थो वञे। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। ॾिसो न जानिब खान, साम्राज्य मुखालिफ़ हिकिड़ी तहरीक आहे, उहो अयाज़ लिखियो न त जेको बि माना ग़ुलामी मां निकिरे थो सम्झूं था त अॼु असीं आज़ादु थिया आहियूं। सो ईअं आहे। ऐं साम्राज्य मुखालिफ़ जेका बि वेड़ आहे उहो इंसानियत दोस्त हूंदी आहे, उनखे मज़हबी तौर ते माण्हू नथो खणे ॾिसे सघे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जूं हालतूं ॿियूं आहिनि, उनजे मुताबिक़ तव्हां सियासत करो था ऐं तव्हांजी हिकिड़ी अलॻि सां लाइन आहे। सो आई रेस्पेक्ट योर ओपिनियन। उमीद कयूं था त हीउ सेशन जेको आहे उहो क़ौम खे पसंदि ईंदो ऐं ॿिया बि के सवाल हूंदा शागिर्द सभा सां रिलेटेड
त उहे हिन सेशन खां पोइ क़ौम रखे ऐं असां कोशिशि कंदासीं त जानिब भाई ऐं शागिर्द सभा जा जेके ॿिया अॻवान आहिनि उहे बि भले अचनि ऐं पंहिंजे जेको आहे उहो तव्हांजा सुवाल जेके बि हूंदा मूंखे उमाणे सघो था उन ते असां हिकिड़ो नओं बि सेशन रखे सघूं था। सो जानिब असां तव्हांजी वॾी महिरबानी ऐं उमेद कयूं था त हिन सेशन खां पोइ जेको आहे क़ौम खे हूं त तव्हांजो वॾो कमु आहे, तव्हांजा ख़ुदि जा वॾा फॉलोअर्स आहिनि, तव्हांजा वॾा मदा आहिनि, पर इंडस डायलॉग जे थ्रू हिकिड़ो तव्हां खां ओपिनियन सवेर ॻाल्हि कई असांजो घणो कमु न आहे, इहो थोरो ई सही उहो असां पंहिंजो जेको वसार उहो कमु कयो आहे। इन में असां वॾी आम नथा आणूं त असां जेको हेॾो कमु आहे असां हिनखे नंढो कमु सम्झूं था। न असांजो भई इहो ई त असां बि जेके सिंध दोस्त धुरियूं आहिनि, सियासत कंदड़ धुरियूं आहिनि, शागिर्द धुरियूं आहिनि, एटलीस्ट असां उन्हनि खे डिस्कस करे सघूं था, असां उन्हनि खे ॿुधाए सघूं था त बाबा ही अहिड़ो कमु कनि था पिया। सो इहो असां पंहिंजो फर्ज़ु सम्झो, हर को पंहिंजो फर्ज़ु निभाए। सो ऐं पोइ हिकु ॾींहुं उहे फर्ज़ु पाण में मिले करे को वॾो कमु थी वेंदो। जानिब असां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, पंहिंजो वक़्तु ॾिनो, पंहिंजी एक्सपर्टीज़ ॾिनो ऐं पंहिंजी ॻाल्हि रखी। इनशाला वरी मुलाक़ात थींदी।